वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। भला यो शमशू जी दे खबर, वो वीचारो खैरत सां त आहे न। हूँ बि शमशू जेकर तव्हां सां गॾु न हूंदो न, तव्हां कंहिं बि कम में अॻिते कोन वधी सघंदो। शमशू जो साथ ई तव्हांजी प्लानिंग हूंदी ऐं तव्हां पंहिंजी प्लानिंग में कामयाब थींदो। शमशू हाणे ठीकु आहे, उन्हनि हिनखे कलाक खनि अगवा कयो, पोइ वरी छॾे ॾिनोसि। छा नौरोज़ आयो आहे? या अल्लाह साईं, ही छा थी रहियो आहे? ही कहिड़ो इम्तिहान आहे? हाणे त तो पंहिंजे कननि सां ॿुधी वरितो न त हिन ॾियण जे दिलि में छा थो हले। हाणे मूंखे तुंहिंजी ॻाल्हि ते यकीन अची वियो। ऐं शमी साईं खे ॿुधायां थो कि तूं हाणे एतबार वारो माण्हू ई। उहा ॻाल्हि न आहे त को शमीर जी दिलि में मुंहिंजे लाइ हमदर्दी न आहे, न ई वरी का लालच आहे। इन जे लाइ मां शामिर खे बचाईंदो थो अचां। मूंखे बसि सिर्फ़ु इहा फ़िक्र आहे त असांजे ख़ानदान जी मिल्कियत रुखसार बेगम जे हथ में अची वई न, त पोइ पंहिंजे आशिक़ सां मिली करे असांजी मिल्कियत ते ऐश इशरत कंदा। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।